नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी एक सवाल पूछना है। हाँ तो भक्ति मार्ग में चल रहे ने हाँ तो कृष्ण पीपल जे पत्ते तो सही करे आयो। हाँ तो इन जो छा अर्थ है? हाँ ॾिसो हिन जो अर्थ आहे कि पाण जे शुरू खां पढ़ूं था न भई परमात्मा हाणे कलयुगी दुनिया में आयो आहे। कलयुग और सतयुग जे विच में स्वर्ग जी दुनिया स्थापन करणु। तो जॾहिं स्वर्ग जी दुनिया ईंदी, स्वर्ग अर्थात सतयुग त्रेता, तो जॾहिं सतयुग ईंदो पहिरियों, हुनमें पहिरियों योग बल सां अर्थात शुद्ध, जंहिंजी आत्मा और शरीर पवित्र हुजे, वो कहिड़ो ॿार हूंदो? पहिरियों कृष्ण जी आत्मा। अच्छा। इन करे कृष्ण जी आत्मा की दुनिया, कृष्ण के माण्हू एॾो छो मञंदा आहिनि? छो जो उहो हिन धरती ते सतयुग जॾहिं खां शुरू थियो त उहो सभिनि खां पहिरियों ॿार हुयो। अर्थात जे सेकेंड कृष्ण जी आत्मा हिते जनम वठंदी, कृष्ण जहिड़ो शरीर वठी करे, उन सेकेंड खां सतयुग शुरू थी वेंदो। त उन समय भारत हाणे ॿार आहे त ज़रूर माउ पीउ त पैदा कंदसि न, लेकिन योग बल सां पैदाइश थींदी आहे, विकास सां न थींदी आहे। हिन करे शरीर ऐं आत्मा ॿई पवित्र थींदा आहिनि। ॾिसो, हिकु कृष्ण जे हर कर्मनि जी पूजा थींदी अथव, हुनजे हर स्नान आदि जो कराईंदा आहिनि। कीअं हुनखे हर अलॻि अलॻि रीति जो स्नान कराईंदा आहिनि। छो जी उहो पहिरियों योग बल सां पैदाइश ॿार हुयो, त हुनजो शरीर बि ॾाढो शुद्ध हुयो। हुनजे हर मतिलबु हिकु तरीक़े सां स्नान उहो कंदा आहिनि, पूजा आदि। छो जो पहिरियों योग बल में दुनिया में पहिरियों ॿार आयो, त केॾो यादगार कलयुग अंत ताईं बि हुनजी माण्हू एॾो उन रीति सां हुनखे रखनि था, मतिलबु एग्ज़ैक्ट त न, लेकिन थोरो थोरो त रखनि ई था। त जॾहिं कृष्ण हिन दुनिया में पैदा थियो, तॾहिं पूरी बाक़ी जेका बि देश हुया सभु पाणी में हुया। छो जी पहिरीं दुनिया भारत में ई हुई, और पूरो भारत बि न हूंदो, जेको यमुना जो कंटो दिल्ली में आहे न, दिल्ली जे आसपास जो एरिया ही थोरो सो ई हूंदो। उनमें सतयुगी दुनिया जी शुरूआत थींदी, ऐं उहो जेको एरिया हूंदो न, उहो ॾाढो हरो भरो हूंदो। हाँ, तो ये जेको पीपल जो पत्तो ॾेखारियो अथनि न, इन जो अर्थ इहो आहे, पीपल जो पत्तो हरो थींदो आहे न, त हुन समय पूरी दुनिया जाते कृष्ण पैदा थींदो, हुनजे आसपास जो एरियो सॼो ग्रीनरी हूंदी, सोनो ई सोनो हूंदो। छो जी सोने जी दुनिया में ईंदो कृष्ण। हिन करे माण्हुनि लिखी छॾियो अथनि, कृष्ण पीपल जे पत्ते ते, ऐं उहो बि ॾेखारींदा आहिनि नदी जे विच में ईअं तैरी करे थो अचे। नदी छो ॾेखारींदा आहिनि? आसपास पाणी, छो जी आसपास सभु पाणी पाणी हूंदो। जॾहिं सभु देश पाणी में हली वेंदा, जीअं आइलैंड न हूंदो आहे पाणी जे विच में, ईअं ई नंढो सो आइलैंड मॉर्फिक हूंदो, लेकिन हूंदो भारत भूमि ते। अच्छा। हाँ, ठीकु आहे। जी दीदी। हाँ, थैंक यू। थैंक यू।